खबर तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन दौलतपुर सफ़र में, जिते दौलतपुर सफ़र में दरगाह गौस बहाउद्दीन ज़करिया जो सिजादा नशीं पहुतो है। संदसि शानदार आजियां कयो वियो आहे। गुलाम मुस्तफ़ा जुनेजो जी रिपोर्ट मूजिब दौलतपुर में दरगाह आलिया गौस बहाउद्दीन ज़करिया कुरैशी सिजादा नशीं मखदूम सैद साजिद हुसैन कुरैशी पंहिंजे शहज़ादे मखदूम सैद अहमद बख्श कुरैशी जॾहिं रहीमियार खान दौलतपुर भरसां शिराज पेट्रोल पंप ते पहुता त खलीफ़े हाजी शरीफ भुट्टो, आशिक हुसैन, जबल बशीर अहमद भुट्टो, अज़ीज़ भुट्टो, मीर सोराब खान भुट्टो, मुर्तज़ा भुट्टो, हाजी मुमताज़ भुट्टो, जमशेद भुट्टो, गुलाम नबी बुघियो, शहज़ादो मला, हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन बला, अब्दुल ख़ालिक जोयो ऐं ॿियनि संदन भरपूर नमूने इस्तक़बाल कयो। गुलनि जी वर्खा कंदे ज़ोरदार नारनि सां खेसि स्टेज ते आंदो वियो, जिते पाण समें मुरीदनि अक़ीदतमंदनि खे ज़ियारत जो शर्फ़ बख़्शियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मखदूम साजिद हुसैन कुरैशी हाशमी चयो त मूंखे सिंध ईंदे ॾाढी ख़ुशी महसूस थींदी आहे। ही मुरीद ख़ादिम असांजा बचा आहिनि, उन्हनि खे महिमान नवाज़ीअ खे सलाम आहे। हुननि वधीक चयो त सभिनी मुरीद ऐं सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त पाण मां नफ़रतूं ख़तमु करे मोहबत पैदा करियो ऐं पंहिंजे औलाद खे वधि खां वधि तालीम ॾियारीनि। बाद में खेसि समेत गाॾियुनि जे रैली में खेसि ॻोठ सामाणो भुट्टो आंदो वियो।